अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। उत्तर वज़ीरिस्तान जे मीरा शाह वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि फायरिंग जी ॾे वठि दौरान पाक फ़ौज जा 4 जवान बि शहीद थी विया। शहीद थियल जवाननि में सिपाही मोहम्मद इस्माइल, शहबाज़, यासीन, राजा वहीद ऐं मोहम्मद रिज़वान शामिल। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ खां गुड्स ते सेल्स टैक्स जी ओगाड़ीअ जो इख्तियार सिंध खे ॾियण जो मुतालबो कयो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त असां वफ़ाक़ लाइ गाॾियुनि ते विद होल्डिंग टैक्स ओगाड़ण खां इनकार करे का बग़ावत नाहे कई। नवाज़ शरीफ़ जे दौर में FBR विद होल्डिंग टैक्स घटि ओगाड़ण ते जवाज़ पेश करे असांजा 7 अरब रुपया काटे छॾिया। मसइलो हुकूमत आॾो रखियो त इमरान ख़ान चयो त अॻी हुकूमतुनि खां वञी पैसा वठो। छा इमरान ख़ान IMF खे उहो जवाबु ॾेई सघंदो त पाकिस्तान जा कर्ज़ा वञी अॻियुनि हुकूमतुनि खां वठो? सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त हबीब जान जे इंकशाफ़नि मां साबित थी वियो त PTI जा कराची वारा धरणा अमुन कमेटीअ कामयाबु कराया। इमरान ख़ान ज़ुल्फ़कार मिर्ज़ा विच में फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी, जंहिं में धरणनि खे कामयाबु बणाइण लाइ मामला तइ थिया। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदीअ चयो त सईद गनी असुल मामलनि तां ध्यानु हटाइणु चाहे थो। उज़ैर बलोच जी सरपरस्ती कंदड़ ताक़तवर माफ़िया जा नाला JITs में आहिनि, उन्हनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। PTI पारां सिंध हुकूमत ख़िलाफ़ नेब वटि वञण जो ऐलान। अपोज़िशन लीडर फिरदौस शमीम नक़वी चयो आहे त सिंध में हर कमु 52% रिश्वत ज़रिए थिए थो, उन करे हुकूमत ख़िलाफ़ नेब में अपील दाख़िल कराई वेंदी। कराची गुलशन मेमार आबासी कट जे वेझो ट्रैफ़िक हादसे जे दौरान पुलिस मोबाइल ऐं ट्रक में टक्कर। हादसे जे नतीजे में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी, जिन खे आबासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जेकमाबाद मज़दूर शहरी इत्तेहाद पारां जिम्स अस्पताल ऐं सिविल अस्पताल में करप्शन करण ऐं OPDs बहाल न करण वारे अमल ख़िलाफ़ चेयरमैन मज़दूर शहरी इत्तेहाद हाजी ग़ुलाम नबी रिंद ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। गुज़िरियल ॾींहुं SSP नुशरफ फ़िरोज़ अल्ताफ़ हुसैन लिगारीअ जी क़यादत में पुलिस लाखा रोड जी हद में जुराइम पेश ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ ज़बरदस्त कार्रवाई कई। गिरफ़्तार जवाबदार नादिर अली लाखो, अनवर लाशारी रांझो लाखो ऐं मिसमात सचल ज़ोजा इदरीस लाखो जे कब्ज़े मां 2 अदद पिस्टल, 2 किलो 100 ग्राम चर्स ऐं काफ़ी मिक़दार में शराब हथ करे लाखा रोड थाणे ते केस दाख़िल करे वरिता। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।